पेपा सरोवर कशकंदापुरीअ में पहुतो, जिते बानरनि जे राजा बलि रहंदो हो। तलाउ जे सुंदर शोभा जो छा वर्णन कजे। राजा बलि पंहिंजे ध्यान में मगन हो। रावण उन जे वेझो वञी शींहनि जहिड़ी गर्जना कई। तंहिंते बलीअ हुनखे ॾिसी मुश्कियो। रावण 32 ॾंद कड़के चयो त हे अड़े बानर, लड़ाईअ खां सवाइ मां तोखे ईअं न छॾींदुसि। बलीअ चयुसि त हे रावण, थोरी देरि तरस, मां सूरज खे अर्घु ॾेई वठां, पोइ तूं भली लड़ाई कर, मूंखे जीत। पर रावण ॿुधे छो थो। लाचार थी बलीअ क्रोध में भरिजी उथियो ऐं मरोटो ॾेई रावण खे खणी खुद उख में ॿधी छॾियईंसि। तंहिंखां पोइ सूरज देवता जी घणे प्रेम सां उस्तति कयईं, जल अंजलि ॾेई अर्घु चाढ़ियईं। पर बलीअ खे इहा ॻाल्हि बिल्कुलु भुलिजी वेई त रावण खे पंहिंजे कुख में दॿायो पियो आहे। रावण घणा हीला हलाया, पर सभु अजाया। 6 महीना सांदे कुख में पियो किनो थिए। पघर जे करे कुख में अची किनी बांस सती। तॾहिं रावण चक पाए बलीअ खे हलाक करण लॻो। बलीअ सम्झो त कश में वारनि में शायदि जूआ पैदा थियूं आहिनि, जो चक थियूं पाइनि। हिकु ॾींहुं जीअं ॿई हथ ड्रिघा करे सूरज खे अर्घु थे चढ़ायईं, ईअं रावण धू वञी धरतीअ ते किरी पियो ऐं वज वठी भॼण लॻो। पर बालीअ पकड़े आणे अंगद जे हवाले कयोसि, जंहिं ॿिन्ही पेरनि खां झले उबितो टंगे छॾियईंसि। तंहिंखां पोइ खट जे पाए सां खणी ॿधी छॾियईंसि, जिते रड़ियूं करण लॻो ऐं फतकण लॻो। तॾहिं तारा हुनखे सुञाणी चयो त हे लंका जा राजा, हाणे हितां सिधो घर भॼी वञो। वरी जे बली ॾिसी वठि त इन्हीअ खां बि बुछड़ा हाल थींदे। रावण बि छुटकारो पाए पेरे प्यादो उथी भॻो। सहसर भाऊअ जे रावण जी बेइज़्ती करणु। उतां भॼी रावण सहसर भाऊ मुल्क में आयो, जिते हू पंहिंजनि स्त्रियुनि सां जल कीड़ा करे रहियो हो। उते हंधु रावण खे ॾाढो वणियो। तंहिंखां सवाइ उते शिव महाराज जो बि दर्शन थियुसि। पोइ त घणेई तुलसी पत्र, कमल गुल, बली पत्र ऐं अनेक पुष्प आणे शिव शंकर जी पूजा कई ऐं पंहिंजनि 20 ई ॿाहुनि जे बल सां पाणी रोकण लॻो। पाणी बिल्कुलु तार थी वियो ऐं सभई उन में बुॾण लॻा। सहसर भाऊ इहो हाल ॾिसी क्रोध में भरिजी चवण लॻो त अॼु मां जहिड़ो ॿियो कहिड़ो बली आयो आहे, थोरो अॻु भरो वञी ॾिसे छा ॾिसे त रावण पाणी रोके बीठो आहे। हिकदमि कन खां पकड़े आणे घोड़नि जे तबेले में ॿधी छॾियईंसि। सभु स्त्रियूं थुकनि, खांगारनि, लतनि ऐं मुकुनि सां पूजा करण लॻसि। एतिरी बेइज़्ती थींदे बि रावण पंहिंजे नालो सहसर भाऊअ खे न ॿुधायो। नेठि हिकिड़े ॾींहुं पुलस्त्य ऋषिश्वर वञी संदसि छुटकारो कयो। नल कुबेर जे रावण खे श्राप ॾिनो। उतां छुटण खां पोइ
रस्ते में हू हिक महा सौभनिक स्त्री ॾिठी जा चंदन पुष्प ऐं बलपत्र खणी शिवजीअ जे पूॼा वास्ते थे वई। उन जे नाले उर्वशी हो। रावण खे ॾिसी उहा डिॼी वई। तॾहिं रावण उन खां पुछियो त हे सुंदरी, तूं कंहिंजी स्त्री आहीं ऐं केॾांहुं थी वञीं? उर्वशीअ शर्म विचां को बि जवाबु न ॾिनो। तॾहिं मतवाले रावण को बि वीचार न करे उनखे जोरीअ हथ खां खणी झलियो। पर जॾहिं उनखे सुञाताईं तॾहिं दिलि में ॾाढो पछतायई ऐं लजी थी लंकापुरीअ में आयो। हेॾांहुं उर्वशीअ जा नल कुबेर जी स्त्री हुई। तंहिं अलकापुरीअ में अची नल कुबेर खे सारो हाल सुणायो। तॾहिं हुन क्रोध में अची रावण खे श्राप ॾिनो त रावण, तुंहिंजो सॼो वंश चट थींदो। ऋषियुनि खां ॾंड वठणु। नल कुबेर जे श्राप सिर ते सही हिकु ॾींहुं रावण मन में वीचार कयो त अॼु ताईं ऋषियुनि खां ॾंड ढल न वरिती आहे, सा ज़रूरु वठणु घुरिजे। इहो ख़्यालु करे हुन ऋखीश्वरनि ॾांहुं 4 दूत मोकिलिया, जिन ऋखीश्वरनि खे अची चयो त रावण जे हुकुम आहे त तव्हां ॾंड ॾियो। ऋखीश्वरनि चयो त असीं पंहिंजे पंहिंजे शरीर सां रत कढी दिलो भरे तव्हांखे ॾियूं था। उहो भरियल दिलो तव्हीं खणी वञी रावण खे ॾियो ऐं चयोसि त हे दुष्ट, हिन दिले में खोलण सां तुंहिंजो सॼो कुटुंब जो नाश थियण जो सामान निकिरंदो। दूत उहे दिलो खणी रावण वटि आया, पर ऋखीश्वरनि जे श्राप ॿुधी रावण जे मुंहुं लही वियो ऐं दूतनि खे चयाईं त मोटे ही दिलो उत्तर तरफ़ खणी वञी धरतीअ में पूरे अचो, जीअं इहा कल्ह कंहिंखे बि न पवे। जानकी सीता जो जनम जी कथा। दूत इहो हुकुम ॿुधी जनकपुरीअ में आया ऐं उहो दिलो आणे हिकिड़ीअ ॿनीअ में पूरियां। जनकपुरीअ में दिले पूजण जो सबबु ही हो जो हिकु दफ़े महादेव जे सभा में रावण जनक राजा खां हारायो हो। इन्हीअ ख़ार करे रावण उहो दिलो जनकपुरीअ में उत्तर पासे वारीअ ॿनीअ में पूरायो। ऋषि यज्ञ वक्ल्य चयो त हे भारद्वाज, दूतनि जंहिं ॾींहं खां वठी दिलो उते पूरियो, उन ॾींहं खां वठी जनक राजा जे राज में ॾुकार अची पियो। नदियूं, वाह ऐं तलाव सभु सुकी विया। बरसात बि बंदि थी वई। पोखूं सभु सड़ी वयूं, जंहिं करे पखी, पशु ऐं मंछ सभु दुखी थियण लॻा। अहिड़ो हाल ॾिसी को पेच मिली राजा जनक जे राजा जनक जे दरबार में आया। राजा हिकदम वॾा ऋषि मुनि साधु संत सॾाया ऐं उन्हनि खे चयो त हिन आपदा खां बचण जो को उपाउ ॿुधाए। राजा जे गुरुअ सनातन चयो त हिकु महाभारी यज्ञ करणु घुरिजे, जंहिं करे बरसात पवे त लोक सुखी थियनि। पर शर्त इहा आहे त तूं पंहिंजे स्त्रीअ समेत हर खेड़ अन्न पैदा कर। गुरुअ जा वचन सत करे राजा उहो कयो। ज़मीन खोटींदे हर वञी
हिकु हंधि अटकी पियो ऐं हिननि हीरनि जवाहरनि जा जड़ियल हिकु सिंघासन ॾिसण में आयो, जंहिंजे चइनि पासनि खां 4 सखियूं मेर जे खंभनि जा जवर खणी डोड़े रहियूं ऐं विच में जानकी ब्रिजमान हुई, जंहिंजे चंद्रमा जहिड़ो चिमकंदड़ चहिरो चौधारी तिजला पए ॾिना। राजा खेसि हुन जे अलेप करण लाइ वेनती कई, जंहिंते हूअ पंहिंजी उहो स्वरूप लिकाए मंछ रूप में थी पई। उन वक़्तु संदसि सखियूं गुम थी वई ऐं हूअ नंढपिणनि बालकीअ वांगुरु रोदन करण लॻी। राजा उनखे धीअ समान सम्झी छातीअ सां लाथो ऐं राणीअ सुनयाना घणो प्रेम सां उनखे हंज में खयों ऐं घणे लाड कोड करे हुनजे नालो जानकी रखियो। हाँ राजू ने इसने हाँ मैं पढ़े इसने पढ़ बेसा नाद मुनि भी ऋषि कन्या जे पैदा थियण जो पुला ॿुधी उते पहुतो ऐं कन्या जो नालो मटाए सीता रखिया ऐं राजा जनक खे चयाईं त हे राजा, हाणे तूं विदेह मुक्त आहीं, हीअ आदि शक्ति तव्हांजे घर में आई आहे, हिन जे विवाह कृपा ध्यान विष्णु भगवान सां थींदो। एतिरो चई नारद मुनि आनंद मंगल ॻाईंदो उतां रवानो थी वियो। तंहिंखां पोइ सीता खे पढ़ण विहारियऊं। थोरी ई वक़्त में हुन सभु विद्या पढ़ी पूरी कई। मुनि यज्ञवल्क्य चवण लॻो त हे ऋषि भारद्वाज, हीअ राम कथा संसार सागर खां पार उतारण लाइ जहाज समान आहे। हाणे स्वयंवर सभा में रावण दुष्ट खे कीअं शर्मिंदो थियणो पियो सो ॿुध। हिकु समय राजा जनक महादेव जी कठिन तपस्या कई, तॾहिं महादेव प्रसन्न थी राजा खे चयो त वर। राजा जनक चयो त हे नीलकंठ, जंहिंजो तव्हीं अंदर में ध्यानु धरियो था ऐं जंहिंखे वेद नित्य नेत करे पुकारनि था, उनजे साक्षात दर्शन थिए। मुंहिंजे अंदर में इहा अभिलाषा आहे। महादेव राजा जनक खे पंहिंजो धनुष ॾेई चयो त चङो, तूं हिन जी पूजा कंदो रहिजी, तोखे प्रभु पाण ई अची मिलंदो। राजा हुन धनुष जी घणे प्रेम सां पूजा कंदो रहियो। हिकु दफ़े सीता रांदि कंदे अची उहो धनुष खणी। तॾहिं राजा जनक अचरज में पइजी वियो त धनुष वॾा वॾा योद्धा चोरे बि नथा सघनि, सो ई धनुष हीअ कीअं खणी वेई। तॾहिं हुन प्रण कयो त जेको बि हिन धनुष जे चिलो चाढ़ींदो, उनजे विवाह सीता सां कंदुसि। इहो प्रण करे राजा स्वयंवर सभा कोठाई। रावण ऐं बानासुर दैत बि उन्हीअ स्वयंवर में आया। हर को पंहिंजी वॾाई करण लॻो। रावण धनुष खणण जी घणी कोशिश कई, पर उल्टंदो हुनजे हथ चीबाटिजी पियो। तॾहिं शर्मसार थी चवंदो वियो त शंकर भॻवान मुंहिंजे गुरु आहे, मां उनजे धनुष कीअं चाढ़ींदुसि। अहिड़ीअ तरह रावण पंहिंजे हठ हाराए फिको थी भॼी वियो। बोल श्री कृष्ण भगवान की गाँव पे 155 155 ना।